नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾखण खां ख़बर ॾींदा हलूं त मशहूर होटल जे मालिक तौफ़ीक़ कोरी मथां कातिलाणो हमलो मौजूदाणे तौर ते बची वियो। 5 लख रुपया भत्तो न ॾियण ते हथियारबंदन फिदा हुसैन पिस्टल जा फायर करे होटल मालिक खे क़त्ल करण जी कोशिश कई, जॾहिं त फायर घुसी भित ऐं होटल जी दरवाज़े खे लॻी। होटल मालिक मौजूदाणे तौर ते बची वियो। इन मौक़े ते होटल मालिक तौफ़ीक़ अहमद कोरी अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार फिदा हुसैन 5 लख रुपया भत्तो घुरी रहियो, न ॾियण ते अॼु मूं मथां कातिलाणो हमलो करे मूंखे मारण जी कोशिश कई। हिन चयो त मां ग़रीब पोरियत आहियां, होटल हलाए बचड़नि जी रोज़ी कंदो आहियां। हिन वधीक चयो त SSP शिकारपुर नोटिस वठे मूंसां इंसाफ़ कनि। SHO ॾखण तुफ़ैल अहमदाणी वाक़े वारी जॻह ते पहुची तफ़सील वरिता, जॾहिं त SHO होटल मालिक तौफ़ीक़ कोरी खे इंसाफ़ करण जे लाइ मुकमल ख़ातिरी कराई है। काई शइ इन शइ जे इल्मु न आहे, आयो आहे चए थो 5 लख रुपया रहियल आहिनि मुंहिंजा। अरे भाउ मुंहिंजे छा आहे 5 लख रहियल, चए थो रहियल ॾे छो तूं पिस्टल कढी गोलियूं हई, हिकु दर खे ॿिए दर खे टे दर खे 2 भितियुनि में चए सुभाणे 6 गोली तो खणंदो, मां 5 लख रुपया ॾे मूं तो रहियल आहिनि मुंहिंजा। ईअं फिदा हुसैन खरो ईअं कई 125 गाॾी कई कंहिं निकितो हले वियो। कहिड़े ॻोठ में रहे थो? वायू खरुस ॻोठ में रहंदा, वॾे ॻोठ में रहंदा, 3 ते पेट्रोल पंप ते हुनजो पंहिंजो पेट्रोल पंप बि अथनि, घर जा हिते अथनि पंहिंजे हिसाब किताब सां। बस इहे चई तो 5 लख रुपया 5 लख ॾे। बेवाज बि ॾाढा गुंडागर्दी मंथली छा हिसाब किताब आहे जो मां सां हिकिड़े शरीफ़ माण्हू सां नाजाइज़ होटल वारे सां मिसकिन सां ॾाढा ई करणु, उहो ख़बर न आहे छाजे करे अॼु गोलियूं हयूं आहे मूंखे। अब मां हिकिड़ो शहरी आहियां, आम शहरी आहियां, मां मिसकिन माण्हू शरीफ़ माण्हू आहियां, मूंसां हेतिरी नाजाइज़ी छो? मां आख़िर छा कयां? धंधो न कयां या तो लड़ी हली वञा, या हेतिरी नाजाइज़ी कहिड़े हिसाब सां? हे अॼु गोलियूं हणियूं आहे कहिड़े हिसाब सां? ॿिया बि दुकानदार धंधोदारी कनि था, मां हिकिड़ो शरीफ़ मेमण मिसकिन माण्हू आहियां, मूंखे मक़सदु आहे गोलियूं हणियूं ड्रिजारियूं मंथली घुरनि, कहिड़े हिसाब मंथली घुरे थो? मूंखे पंहिंजो इंसाफ़ खपे। मूंसां जेकी हेतिरी मारे चुको आहे, गोलियूं हणी चुको आहे, मूंसां पंहिंजो इंसाफ़ थिए। मां पुलिस वारनि ॾे बि दाई आयो आहियां, त मां पुलिस ताउन करे बिल्कुलु ताउन करे थी मूंसां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।